हैदराबाद में घरेलू तकरार नौजवान के कत्ल वारे वाक़े जो केस एक जवाबदार समेत 5 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल किया वियो आहे। हैदराबाद के हाली रोड थाने की हद में घरेलू तकरार पेश आयल झेड़े दौरान मक़तूल असद यूसुफज़ई के भाउ शाज़िब की फरियाद ते जवाबदार रियाज़, अयाज़, शहबाज, फयाज़ और मसमात यास्मीन खिलाफ FIR दाख़िल की वही है। फरियादी पंहिंजे बयान में ॼाणायो आहे त कुछ महीना अॻु संदसि भेण कायनात की शादी रियाज़ सां थी हुई, पर शादी का पोइ घरेलू इख़्तिलाफ़नि सबब कायनात काविड़ जी वापस पंहिंजे वालिदैन जे घर अची रही हुई। फरियादी मूजिब गुज़िरियल ॾींहुं जवाबदार रियाज़, अयाज़, शहबाज, फयाज़ और मसमात यास्मीन संदन घर में दाख़िल थी कायनात के ज़बरदस्ती पाण सां वठी वञण जी कोशिश कई। उन दौरान मसमात यास्मीन पंहिंजे पर्स मां पिस्तौल कढी रियाज़ खे ॾिनो, जॾहिं त शहबाज वटि बि पिस्तल मौजूद हुयो। फरियादी मूजिब शहबाज संदसि भाउ असद यूसुफज़ई खे सिधा फायर करे खेसि क़त्ल कयो आहे। होॾां पुलिस जवाबदारनि जी ॻोल्हा लाइ छापा हणणु शुरू करे छॾिया आहिनि।